वञे बि हर खे चइनि इंसाननि खे चई मां वञा थो हर ते मुंहिंजे माने मोकिलियो ईअं न त मरां बुख हिन वञे हर ॿधो माइनि पोयां ढेड़े जो हर ॿधो 5 थी विया मानी न मोकिलियोसि अहिड़ी बुख लॻसि जहिड़ी अॼु मूंखे लॻी मां यको वॾे मदरसे में ख़ूबी अथव पहुचण सां मानीअ जो पुछो यार ॾाढा नथा अचनि ज़ोर सां नासिर जे मदरसे वञो न ख़ुदा जो कसम पहुचण सां सनाउल्लाह सियाल वेठो साईं मानीअ जी ख़बर ॾियो इतबार कंदो मां 2 महीना पहिरियों मदरसे में शाम जो 4 बजे हिकिड़ा घोसपुर जा ओगाई आया मां तुंहिंजो नालो नथो अचे भाऊ तारिक आयो पहिरियों पुछनि मानी खाधी अथव चई हा से मानी 4:30 बजे मानीअ जो टाइम आहे पर खाराइण वारा टाइम न आहे कहाँ छा पुछंदा आहियो थधो हलंदो गरम पापा खाई हुनजा गुर्दा अहिड़े आतंकाईअ जा ॾाढा मेहमान नवाज़ी ॾिसणी अथव न वॾे मदरसे वञो भावनास तॾहिं त मां चयोमांसि न भेड़ पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो भेड़ यार ॾाढा नथा जो सुभाणे अल्लाह भई हथ बुलंद करे ठाहे जे सिंध खे सलाह शहीद क्यों तो डॉक्टर मां जान छुटे रब जो खबरदार एकड़ो डॉक्टर शहीद कंदो तो 6 डॉक्टर थो ॾियां अल्लाह हेॾा नासिर पियो अचे हेॾा राशिद पियो अचे हेॾा ताहिर पियो अचे हेॾा तारिक पियो अचे हेॾा अता पियो अचे हेॾा शबीर पियो अचे ये बाजी मौत की बाजी है ये बाजी मौत की बाजी है ये बाजी दुनिया हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर नारे तकबीर कल भी सुमरा जिंदा था कल भी डॉक्टर जिंदा था जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा शहीद इस्लाम दुश्मनंते शहीद इस्लाम चा कातिल कुत्तंते तो गुंडा घन मशीन सां ॾहे सर विढ़ंदई डंडन सां ॾाढा नथा जो सुभाणे अल्लाह ज़ोर सां जमीयत जो कारकुन मैयत बुलंद करे जाओ तो गुंडा गन मशीन सां ॾहे सर विढ़ंदई डंडन सां ये ॻाल्हि न सम्झाए ॿाराणी मथां अटके जमीयत वारनि सां सूमरा साईं जिबरील जा भाई अगर ई ज़ात अथव सूमरा जो त नुक़्तो कोन्हे असां हिकिड़े सूमरे जे करे न सभई जा नौकर हिकिड़े जे करे ॿई त बुलंद त करे न मुंहिंजे शहीद शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे कान कनी कान क्यों गाड़ियों कढे किन जो केर कान केर असली हो त केर कढे कंहिंजी कान पर हमल हिकिड़े सुहे साजन कान था काड़ियों कढूं किन जो हिकिड़े सूमरे जे करे ज़ात सूमरे जा नौकर कर्जी करे वियो सूमरो यार कर्जी करे वियो खुदा जो कसम कर्जी करे वियो वज़ू में फजर जी नमाज में सिर सजदे में राजा छोड़ दा जो सुभान भई ये तो मुनक्कर
शहीद बाबा के सलाम करे ये थी फक्त खुदा जो कसम से मुवहिद पैदा कर शहीद बाप अल्लाह अपना दियो उठा मोड़ते बकड़ो चाचो मिलो अच्छी लागी डॉक्टर जो जिक्र करे जे कोई रोई को अखर मा कोड़ा वो जो चाचा खैर था जे रासा के मुसलमान डॉक्टर ऐ अल्लाह शहीद बाबा जे कब्र ते रहमत जपनी बस अल्लाह उनके बचड़न जी पारत थी राशिद जी पारत थी नासिर जी पारत थी तारिक जी पारत थी ताहिर जी पारत थी अता जी पारत थी अल्लाह चैनी फासल का शहीद बाबा जे बचड़न जी पारत कर Oh